नाज़रीन, करमपुर में मेरा टीवी जी सर ते सकाफ़ती रैली कढी वई। उन हवाले सां ॾिसो था हुसैन बख्श चोलियाणी जी ही रिपोर्ट। मौजूद आहियूं करमपुर में मेरान टीवी तरफा एक सिंध एक सकाफ़त के हवाले से रैली कढी है, जिते अजरक ऐं टोपे ईद जे ॾींहुं जीअं ख़ुशी मल्हाए रहिया आहिनि। हिन वक़्तु असां सिंधी गॾु मौजूद आहिनि। अचो त हुन खां पुछा त वधीक छा चवणु आहे। सॾ ते सिंध पाकिस्तान जे ॿियनि शहरनि जीअं करमपुर में भी 66 दिसंबर सकाफ़ती ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं। कराची खां कश्मीर ताईं सिंध हिकु आहे। अॼु असांजो जेको ॾियारो आहे ईद खां वधीक ॾियारो आहे। ईद में भी 4 ॾींहं पिया हूंदा आहिनि त ख़ुशियूं थींदियूं आहिनि, पर हिन में मुंहिंजो अंदाज़ो आहे त 11 महीने खां वठी हिन टाइम ताईं 35 ॾींहंनि खां वधीक हर सिंधी माण्हू खे ख़ुशी आहे। नंढड़नि ॿारनि खे ख़ुशी जो ॾींहुं आहे। असां अॼोके ॾींहं खे ईद खां बि वधीक ख़ुशी जो ॾींहुं करे मल्हायूं था। करमपुर शहरवासी जेके भी दोस्त आहिनि सभु सिंधी टोपी ऐं अजरक पाए हिन रैली में शरीक थिया आहिनि ऐं असां ही जेको ॾींहुं आहे तमामु पुरजोश तरीक़े सां मल्हाईंदा आहियूं। ॾींहं खे असां हर साल वांगुरु हिन साल बि हितों जी बाशऊर अवाम, शागिर्द, सहाफ़ी बिरादरी ऐं हितों जी पाकिस्तान गवर्नमेंट जे तरफ़ां ऐं हितों जी इंतज़ामिया ऐं पाक फ़ौज जे तरफ़ां नहायत शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं असांजे सिंध में अमन अमान जी सूरत हाल खे सुठो रखियो आहे।